किथे इए न थे त मूमल के बचाईंदे बचाईंदे मां पाण बदनाम थी वञा। मूमल के पंहिंजी बदनामी जो को खौफ कोन्हे। मूंखे सिर्फ इहो भउ आहे त गोराम अची बाबा सां राज खोलियो त बाबा इहो सदमो कोन सही सघंदो दुआ। ख़बर बि अथई बाबा पहिरियों ई दिल जो मरीज़ आहे। खुदा न करे मूमल जे करे बाबा खे कुछ थी पियो त असां पंहिंजो पाण खे कॾहिं माफ़ न करे सघंदासीं। त पोइ मां छा कयां? अदी मूमल जी बदनामी पंहिंजी गिची में विझां ऐं बाबा जी मौत जो कारण बि मां थियां? छा पोइ अहिड़ी हालत में असां पंहिंजी भेण खे अकेलो छॾे ॾियूं? त पोइ तूं छा थी चाहीं त मां वञी गोराम जी कच्छ में वियां? मुंहिंजी भेण, जेकॾहिं तूं ऐं मूमल मूंखां कुर्बानी घुरो थियूं त मूंखे ज़हर जो प्यालो आणे ॾियो। तव्हांजी ख़ातिर मां खिलंदे खिलंदे पी वेंदसि। मां तव्हांजे लाइ पंहिंजी जान त ॾेई सघां थी, पर पंहिंजी इज़त सां नथी खेॾी सघां। असांजी इज़त अल्लाह